वेलकम सर. एंड हु इज द नेक्स्ट टू वॉलंटियर बात करने के लिए? माव शहजाद साहबा, ओवर टू यू. सर मैं बोलूंगी, लेकिन मुझे एक क्वेश्चन पूछना था। मैंने जो बोलना है वो मैंने लिखा हुआ है, तो लिखा हुआ हम देखकर बोल सकते हैं ना? ये मैंने पहले ही बोल दिया था. लिखा हुआ पढ़ें, देखा हुआ पढ़ें, टेलीप्रॉम्प्टर पर पढ़ें, एक्सटेम्पोर बोलें, ये आप पर है. सिंधी में बोलें, उर्दू में बोलें, पंजाबी में बोलें, फ्रेंच में ओके बोलें, सर, ओके। किसी में भी थैंक यू। बोलें. यू आर इजी, यू आर गुड टू गो फॉर एज यू फील इजी. ओके ओके सर। जी, गो अहेड. साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मादरी ॿोली जो आलमी ॾींहुं 21 फरवरी ते मल्हायो वेंदो आहे। ही हिकु ख़ासि ॾींहुं आहे जेको असांखे यादि ॾियारींदो आहे इन्हनि ॿोलियुनि जी क़दर ऐं हिफ़ाज़त करण जे लाइ जेके असीं ॻाल्हाईंदे वॾा थिया आहियूं. इहो ज़रूरी आहे, छो त ॿोली सिर्फ़ राब्ते जे बारे में नाहे, पर असांजी सक़ाफ़त ऐं सुञाणप बाबति पिणु आहे. मुंहिंजी मादरी ॿोली सिंधी आहे. सिंधी ज़बान खे बरे सग़ीर जी क़दीमी ज़बान सम्झो वेंदो आहे. इन जी जड़ियूं सिंध जी तहज़ीब इन जे दारुल हुकूमत मुअन जे दड़े में जी मट्टी में पैवस्त आहिनि, जेके 5000 साल खां बि वधीक पुराणियूं आहिनि, जंहिंखे दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शुमार कयो वेंदो आहे. इनखे दुनिया जी अज़ीम तरीन तहज़ीबनि जे तौर ते तस्लीम कयो वियो आहे. सिंध न सिर्फ़ जदीद अदब व शायरी सां मालामाल आहे, बल्कि क्लासिकी शायरी, सूफ़ी शायरी, लोक दास्तान, लोक अदब, लोक कहाणियुनि ऐं रुमानवी कहाणियुनि में भी आहे. मूंखे पंहिंजी ॿोली प्यारी आहे, छाकाणि जो ही मुंहिंजी आहे. तव्हांखे तव्हांजी माउ छो प्यारी आहे? इन सवाल जो जवाब तमामु सवलो आहे. दुनिया में सभ खां मुक़दस रिश्तो असांजी माउ जो आहे. इन जी आवाज़ में असां सभिनी खां पहिरीं जेका लोरी ॿुधी हुई, उन ई ॿोलीअ में ॿुधी हुई जंहिंखे असां पंहिंजी मादरी ॿोली चऊं था, यानी माउ जी ॿोली. छा तव्हांखे पंहिंजी मादरी ॿोली सां प्यार करण लाइ कंहिं ॿी वजह जी ज़रूरत आहे? दुनिया जी हर ज़बान जी पंहिंजी अज़मत ऐं ख़ुसूसियत हूंदी आहे. थी सघे थो त तव्हांखे काई अहिड़ी ॿोली पसंदि अची वञे जेका वाकई दिलचस्प हुजे, या वरी तव्हांखे कंहिं ॿी ज़बान सां प्यार थी वञे, पर मादरी ज़बान तव्हांखे तव्हांजे नंढपण जी यादि ॾियारींदी आहे. एतिरे क़दर जो तव्हां कंहिं धारे मुल्क में रहंदा हुजो ऐं उते जे लोकल माण्हुनि खे तव्हां उते जेके लोकल माण्हुनि खे पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाईंदे ॿुधदा ॾिसो था, त तव्हांखे पंहिंजी ॿोली यादि ईंदी आहे. मुंहिंजी ॿोली मुंहिंजी सुञाणप आहे. इहा मुंहिंजी शिनाख़्त सिंधी जी हैसियत सां कराए थी. इन खां ख़ूबसूरत आइडेंटिटी बि कोई नथी थी सघे. इन सां कोई फ़र्क़ु नथो पए त मां केतिरियूं ॿियूं ॿोलियूं ॼाणा थी या ॻाल्हायां थी. मुंहिंजी मादरी ज़बान हमेशह उहा ई रहंदी जेका मुंहिंजी मादरी ज़बान उहा ई रहंदी जेका ज़ाहिर कंदी त मां केरु आहियां. पंहिंजी मादरी ॿोली जो मवाज़नो कंहिं ॿी ॿोलीअ सां न करियो. असांजी ज़बान असांजी सक़ाफ़त आहे. असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ सां प्यार करणु घुरिजे, इन जो तहफ़ुज़ करणु घुरिजे, ऐं इहो तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ में वधि खां वधि ॻाल्हायूं, इन जो मुतालो करियूं, उनखे लिखूं, उनखे ॿुधूं ऐं पंहिंजी ॿारनि सां पंहिंजी मादरी ॿोलीअ में ॻाल्हायूं, उन्हनि खे आखाणियूं ॿुधायूं, ईअं ई जीअं असांखे पंहिंजे वॾनि ॿुधायूं हुयूं. मादरी ॿोली जो ॾींहुं असांखे ॿोली जी तनव खे सराहण ऐं इन्हीअ खे बचाइण जे लाइ कम करण जी हौसला अफ़ज़ाई थो करे. अचो त हिन बामायने ॾींहं ते पंहिंजी मादरी ॿोलीअ जी इज़त ऐं एतिराम करियूं. थैंक यू प्यारा वेरी प्यारा मच. देश जा माण्हू, प्यारी प्यारी ॿोली, जान वञे पर शाल न विसरे. कंटिन्यू योर पोइट्री. जान वञे पर शाल न विसरे. कंटिन्यू योर पोइट्री.
मां विसावे जी सर, सर एक्चुअली आवाज़ नहीं अचे होगा। पई मुंहिंजी? बिल्कुलु अचे पई न अचे पियो, आवाज़ अचे पियो। अचे पियो, अचे पियो। हम्म। ओके सर। सर मां हम्म। लास्ट पंहिंजी कंप्लीट कयां थी। जी। प्यारा प्यारा देश जा माण्हू, प्यारी प्यारी ॿोली, हम्म। जान वञे पर शाल न विसरे, माउ जी मिठड़ी लोली, शाह बिटाई जे नगमनि सां गूंजे हर ऐवान, असांजे देश जो आला शान। हैप्पी इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे टू ऑल ऑफ यू। थैंक यू वेरी मच, हैप्पी इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे टू यू टू। ये आखिर में शायरी जगह आप पढ़ी, आखिर में जो आपने कलाम पढ़ा, ये किसका है, किनका है? सर ये मेरे दादाजी की लिखी हुई पोइट्री है, जो मैंने लास्ट में शामिल की, जिसके अच्छा। अशार शामिल किए। नहीं, आप अगर उनका नाम बताएंगी तो हमें कोई एतराज नहीं है। जी सर, उनका नाम है लाल मोहम्मद लाल। अच्छा, लाल मोहन लाल की आप पोती हैं? जी सर। वो तो सिंधी के बड़े मारूफ शायर गुजरे हैं, हमारे रवायती दौर के, रवायती गजल के बड़े मारूफ शायर गुजरे हैं। शिकारपुर से उनका ताल्लुक था ना? जी बिल्कुल बिल्कुल। तो मेरे लिए ये खुशगवार हैरत की बात है कि आप उनकी पोती हैं। और मैं बाकी हमारे शुरा को बताता चलूं कि एक तो जदीद शायरी का दौर है, और उससे पहले एक रवायती शायरी का दौर जो गुजरा, रवायती गजल का दौर। उस दौर के जो अहम नाम हैं, जो हाईलाइटेड नाम है सिंधी शायरी में, उनमें लाल मोहम्मद लाल का नाम भी आता है। मेरे ख्याल में गूंज है उनकी शायरी का मजमुआ। राइट, एम आई राइट? जी सर बिल्कुल। जी। जी। यस सर। गूंज। तो थैंक यू वेरी मच, और मुझे खुशी हुई कि आप एक अदबी खानवादे से ताल्लुक़ रखती हैं। थैंक यू वेरी मच कि आपने अपने ख्यालात का इजहार थैंक किया। यू सर। वेलकम। सो काइंड ऑफ यू। वेलकम जी।